कश्मीर में क़ौमी अवामी तहरीक पारां ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी, अगवा जी वारदातुनि, फुरुन, क़बीलाई दहशतगर्दी ऐं सदाम लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली खे तालका सदर ज़मीर हुसैन चन्नान, नायब सदर अब्दुल जब्बार सोलंगी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी शहर में अमनो अमान कराए इंसाफ़ कयो वञे। ॼामशोरो में क़ौमी अवामी तहरीक ज़िले ॼामशोरो पारां थुल में पुलिस हथां नौजवान सदाम लाशारी खे खंबे क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ कोटड़ी साइट ख़ुर्शीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ ज़िले सदर मक़सूद झत्याल शबीर साद ऐं ॿियनि मुतालबो कयो त सदाम लाशारी जे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करे मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद में मक़तूल मुश्ताक खोसो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वाटसन मिठल खोसो, मुमताज़ खोसो ऐं बाबू खोसो जी अॻवानी में बाईपास रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मक़तूल जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कश्मीर में जैकबाबाद पुलिस हथां क़त्ल थियल सदाम हुसैन लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे जावेद लाशारी, वज़ीर लाशारी ऐं ॿियनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।